ॿारो, हे ॾिसो दुनिया केतिरी सुहिणी आहे। हिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नेचुरल यानी कुदरती वसीला मौजूदु आहिनि। हिननि कुदरती वसीलनि खे जेकॾहिं गौर सां ॾिठो वञे त हिन में कुझु लिविंग रिसोर्सिस यानी जानदार आहिनि ऐं कुझु गैर जानदारी यानी नॉन लिविंग आहिनि। असांजे कुदरती माहौल में माउंटेन्स, रिवर्स, डेजर्ट्स, सनलाइट एंड विंड सभई नॉन लिविंग रिसोर्सिस आहिनि। ऐं अञा वधीक गौर कयो त हिन सुहिणी दुनिया में केतिरियूं ई सहूलियतूं अहिड़ियूं आहिनि जेके लिविंग आहिनि। छा तव्हां ॿुधाए सघो था त ॾेखारियल एनवायरनमेंट यानी माहौल में कहिड़ा रिसोर्सिस लिविंग आहिनि? आइडेंटिफाई द लिविंग रिसोर्सिस इन दिस एनवायरनमेंट। जी बिल्कुलु, प्लांट्स ऐं एनिमल्स एनवायरनमेंट जा उहे रिसोर्सिस आहिनि जेके लिविंग आहिनि। हाणे ॾिसो हिन एनवायरनमेंट खे ऐं ॿुधायो त छा ही नेचुरल यानी कुदरती एनवायरनमेंट आहे या मैनमेड यानी इंसान जो ठाहियल एनवायरनमेंट आहे। इज दिस अ नेचुरल और मैनमेड एनवायरनमेंट? हे हिकु मैनमेड एनवायरनमेंट आहे यानी इंसाननि जा ठाहियल रिसोर्सिस जेके तमामु ज़रूरी आहिनि ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। हिन तस्वीर खे गौर सां ॾिसो ऐं ॿुधायो त हिन माहौल में कहिड़ा लिविंग रिसोर्सिस आहिनि ऐं कहिड़ा नॉन लिविंग। फाइंड आउट द लिविंग and non-living resources in the environment.